असांजो हक़ आहे, महिरबानी करे सभिनि जो क़दुरु कयो। गुलान भी सीधी जबरदस्त ताली वजे ताली लगे ताली वजे ताली लगे ताली हारे खास के लिए वाह पहलवान वाह गुलदस्तो गुलदस्तो महबूब खानो वाह 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 गुलदस्ते के नाम लो तमाम जो मेहरबानियों वाह वाह तो खराब है सदाम है जब्बल यार कुछ ख्याल कर अल्लाह अल्लाह रे घोड़ा रे पहलवान गुलान भी सीधी हानी मलाजी मल गदा है मल दोबारा थे नहीं ना 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 लाइक कयो सब्सक्राइब कयो असांजे ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर संसो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम व्यूअर्स आवां तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी ऐं असां हींअर मौजूदु हज़रत मंगे पीर रहमतुल्लाह अलैह ते दरगाह ते मौजूदु आहियूं। मूंसां गॾु पहलवान गुलदस्तो ख़ासि के लिए बा अल्ताफ़ गॾु आहे ऐं असांजे दरगाह ते मौजूदु आहियूं हज़रत मंगे पीर रहमतुल्लाह अलैह ते। हीअ असांजे पुठियां दरगाह आहे ऐं दरगाह जो दीदार तव्हांखे कराईंदासीं। उन खां पोइ तव्हांखे मलाखड़ो ॾेखारींदासीं। मलाखड़ो अब्दुल मजीद ख़ासि केली जी अॻुवाणी में थींदो आहे। मलाखड़े जो जेको अनाउंसर आहे पहलवान मुश्ताक मंगरियो आहे जेको वक़्त जो पहलवान थी चुको आहे। हाणे भलो अनाउंसर आहे सिंध जे चूंडियल आहे ऐं पाकिस्तान जा वॾा वॾा जेके मेला उहे अटेंड कंदो आहे। ऐं असांजे मौजूदु आहियूं अब्दुल हज़रत मंगे पीर रहमतुल्लाह अलैह ते ऐं तमामु बहितरीनु हिते मेलो थींदो आहे। ऐं असुलु नालो जेको आहे सखी सुल्तान उर्फ़ अलमारूफ़ मंगो पीर आहे। ऐं असां हाणे दरगाह जो दीदार कराईंदासीं। दरगाह खां पोइ तव्हांखे असां मलाखड़े तरफ़ वठी वेंदासीं। मलाखड़ा टीवी खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। मैदान में पहलवान गुलदस्तो ऐसा जो समान मलागे टीवी जो एडमिन हिकड़ो वडो किरदार मोहतरम मौलाना साईं मीर हसन सोलंकी मेहमान साईं सखी सुल्तान मंगो पीर बाबा रहमतुल्लाह अलैह जो अज पहिरियों मलागड़ो सूर मुबारक जो पहिरियों मलागड़ो जंहिंमें सिंध जा तमामु वॾा पहलवान ऐं असांजे हिन प्रोग्राम जो सरवान मोहतरम मौलाना साईं आल पाकिस्तान काशकरिस्तान दीनर कराची जो सरवान अब्दुल मजीद काशकरी जे ज़ेर निगरानी मल पहलवान भगवान मोहतरम साहब पहलवान काशकरी जी अॻुवाणी में अॼु सकावती मलागड़ो उन्हनि में मेहमान में रस मोहतरम जनाब अहमद खान फुरसत ऐं रस जावेद जमाली साहब मोहतरम गुलाम नबी काशकरी ऐं काज़ी इकराम साहब ऐं शाहनवाज फुरसत ऐं रहमतुल्लाह काशकरी वॾो महिरबानियूं। आख़िरी मलागे में इंसान आल पाकिस्तान काशकरी ताजो सनवान सिराई नासिर साहब पंहिंजो हथनि सां इनाम ॾींदो। तव्हां मुखातब तव्हांजो ख़ातम मुश्ताक करो वरी मलागड़ो ॾिसो मलागड़ा टीवी उनजो एडमिन मीर हसन सोलंकी उनखे लाइक कयो फॉलो कयो सब्सक्राइब कयो उनजी सपोर्ट कयो। मलागड़ो मंगो पीर शुरू थियो पहिरीं नंबर गुलाम नबी सीधी सरवार
सजाद अचे सजाद खुश्क वाह पहलान मारे शेख वाह पहलान वसीम पहला सजाद खुश्क हाँ खुश्क हाथा बार वाह मजा थिया मुकाबलो तेज चैलेंज मुकाबलो मारे वाह शीदी काबू थियो काबू है शीदी वाह पहलान मारे खुश्क भाई जाता है शीदी काबू थियो पहलान वसीम हिनखे मल विसरी वई आहे वाह पहलान वाह गंजू ॾींदा वाह पहला वसीम सख़्त मुक़ाबिलो पहलान वसीम शीदी पहला सजाद खुश्क मुंहिंजा मौला शीदी केरा वाह खुश्क वाह अल्लाह अल्लाह रे गुलदस्ता काश के लिए तो कराची जो पहलवान तो सजाए ना अजय ते मुकाबला ने जेको छड़ो पी जो पुट्टी ना है बाबा ये लिए मैदान धक्के वक्के कारण ताड़ी बजायो बाकी जेको शौकीन हो ना गुलदस्ता ने पहले जैसा केरे तो रखे शाना पुरफत अहमद खान पुरफत गुलदस्तो भलो पहलवान आहे ख़ासि के लिए क़ौम आयो पाकिस्तान जी वॾे वॾी क़ौम आहे ख़ासि के लिए पूरे सिंध जी सिंध में वॾे वॾी क़ौम ख़ासि के लिए आहे कराची जो गोल्डन पहलवान गुलदस्तो माशाल्लाह ता वाह वाह रे वाह वाह पहलवान ना सदाम वो सदाम एड़ा पट खराब है सदाम एटा जबल है यार कुछ ख्याल कर अल्लाह अल्लाह रे घोड़ा रे या शेर ना मला हिकड़ो मला एड़ा माफ के बाग के छा इंसान है एड़ा त गर्मी केड़ी लगी थी अरे इंसान रा छाती पे मन लग शरण मामा जो एड़ो करदार है सरकार में हवा के थकड़नो है असा पहिरीं जो मैदान के गर्म करो सदाम मल मारिया और नाम रो यकीनन जा पलाद ने पहला सदाम के नाम रो अच्छे पहलाने ना काश के लिए पहलानो मेरे असा उस्ताद पहला मैं अनाउंसर देता मौजूद हूं है ना साल उस्ताद पहलान अजीम भट्टी पहलान भट्टी वाह पहलान वाह हबीबुल्लाह बारन पहलान भट्टी वाह हबीबुल्लाह हाँ बारन हर वाह रे हबीबुल्लाह वाह रे बारन वाह साले मोहम्मद सनी बिरोई साहब होता है वेलकम दा जो भली कार है लेकिन जो साथ आ रहे साले मोहम्मद साईं वाह बिरोई वाह मोहम्मद सनी मेहरबानियों काजी अमल का वलान भी खास के लिए आज मेहरबानियों सख्त मुकाबला पहलाना खास के लिए पहलान बारे ना तो माशाल्लाह गुलाम भी शीदी हनीब मला मल पहरी मुकाबलो सख्त तमाम वालो चैलेंज मुकाबलो वाह पहलान वाह पहलान माशाल्लाह पहलान गुलाम भी शीदी झटका चल भाई क्या बात है वाह शीदी वाह पहलान नहीं मला गुलाम भी शीदी 12 जाता अदरा 12 लगे तारी हाँ यो तो गुलाम भी शीदी पहलवान गुलाम नबी शीदी हनी मला जी मल गदा है मल दोबारा थी ना भाई सब्र करें सब्र एना कसम न कर पूरो कसम न कर मुझे बाजा मारे अदा गाल बुधो ये जगह मल्ला है ऐसा ना सदा एना मल्ला वो मल्ला भला बुधो छो न दा उस्ताद बैराम बैठो है ही जज विच दे मथा बैठो है अदा पहिरी अवाम खां पुछो अदा मल किया हाणे गाल बुधो हाणे असांजो फ़ैसिलो न अवाम जो फ़ैसिलो आहे भलाई करे न त माण्हू भितर धक हणंदी महिरबानी करे मल केॾा
लगे जो सा तारी बल गड सब बजा में गुस्सा हो रही है ना कि नहीं देनी हाजी खान पठान इंशाल्लाह सुभाणे पहुंचंदो हाजी खान पठान जा आखिर में नामोदान आहे वॾियूं महिरबानियूं दोस्तों एक बेरो ॿीहर मल गॾु आहे ना ॿुध मल सवायो सीधी मारियो सवायो तूं किरियो वई मल जो उसूल आहे यार मल जो उसूल आहे अहिड़ी पिया कयो ख़ुदा जो कसम आहे पे अॼु बि ॿई भाइर अब कपड़ा पायो पो ये मने सिटी सिटी मारे आओ ये अब कोनी ना अनवा कपड़ा लगा अब मल्ले आओ मारे आया पर आवा गुलदस्तो मुझे भाई उन जो आवा धक दिनो जैसी आवा जो धक ना दिया तैसी मुझे मल्ले कबूल तब आज डिटो को करके डिटो में मल्ले गोला नबी जो छॾणो न आहे मलाज अगर ॿई भाइर अचनि ॿिन्हिनि खे ॿोड़े छॾ महिमान आयल आहे गोला नबी काशकेली ऐं सलाम थो पेश कया त उन में ना मोकिलिया 500 रुपया 1000 रुपया ही काजी मन खां पहुतल आहे दोस्तो ही महिमान आहे ही तव्हांजो तदवासी सभु तव्हांजा महिमान आहियूं वॾी महिरबानी जावेद जमाली साहब जो वाह पहलवान हुआ सख्त मुकाबलो पहलवान हनीफ मला गुला नबी सीधी माना गुला नबी वा मेरा सर सोलगी और जो महबूब सरवार वाह वाह पहलवान बहरो मारे गुला नबी वा वेरो अचे पहलवान गुलदस्तो अचे पहलवान कराची हार गाल ॿुधो जेकॾहिं तव्हांखे मल वणी आहे हिदाई तल शेख सुमार जो वेठो आहे हिनखे ख़बर आहे त छा गुला नबी पहलवान आहे कसम आहे मूंखे अलाह जी ज़ात जो त क़ुर जो कसम खणी थो ॻाल्हि कयां अलाह छा पहलवान आहे मल ॿेड़ी मारिया महिरबानी करे इनाम ॾियो गुला नबी खे सभई दोस्त इनाम ॾियो ऐं मल्हार खे हाणे वारे वाह तल पोतारे वारे मामा रमजान शाहनी असांजो तमाम प्रिय दोस्त अहमद खान फुर्सत दानियाल काशकेली वाह पहलवान हुआ हबीबुल्ला मारने हबीबुल्ला मसरूब तमाम घणो आहे अॼु सॼो ॾींहुं हुनखे फैसला चार वीचार हुआ ऐं हुनखां अलावा पाणे दरगाह जो मुतवली आहे ख़लीफ़ो आहे ऐं सची सुल्तान मंगो पीर रहमतुल्लाह जो सजादा नशीन हिन इलाइक़े जे काए मौजूद शख़्सियत मानारा मोहतरम साईं अब्दुल मजीद काशकेली साहब खे ताड़ी वॼा आजा करो लॻे ज़ोर सां ताड़ी ताड़ी जेको न वॼाईंदो अलाह कंदो न घर मटो कोन हूंदो लॻायो ताड़ी वारे साईं अब्दुल मजीद काशकेली हाणे बाक़ाइदे मालकी थी वई अब्दुल मजीद काशकेली सां गॾु दोस्त पहुता आहिनि उन्हनि खे बि भली कारदा ॾियूं सदर पाकिस्तान काशकेली ताल कराची डिवीजन मोहतरम अब्दुल मजीद काशकेली साहब रहमतुल्लाह मुर्शिद साहिब मंगे पीर जे फाइनल में 50,000 रुपया अहमद खान फुर्सत साहब जो हर साल वांगुरु असां मोट आया आस थिया मुंहिंजा ॿार थिया बंबोर में पसी पहिर पुन जा
मुझा नसर नीन करियाम भूतल सब विसरियाम सुखन शाखू कजूं के चवाए में काफिलो मुझो साथ धनी सरवान वार वठे बागू कया पवा हूं त पलान जेड़ो पुनल पान तेरी सिता साथ जी आऊं आयल असांजो मेज़बान असांजो सरवान हिन काफ़िले जो अॻवान मोहतरम नाला साईं अब्दुल मजीद खासकरी साहब के भली का अदा ॾियो ऐं दोस्तनि खे आशागी ताड़ी वॾे आजा करो। काजी इकराम साहब पहिरीं मौजूद, जावेद जमाली साहब पहिरीं मौजूद ऐं गुलाल भी खास के लिए पहुतो है नवाब शाह गाजी अहमद गा जे तमाम इनाम हलान गुलाल भी जो मेहरबानियों जे मुख्य में नाम कर 1000 रुपया सख्त मुकाबलो पहलवान हबीबुल्लाह बारन शाहनाज बुरफत वहां पहलवान हबीबुल्लाह बारन मारे बारनवा फटी भाई मलूकरी ने पहलवान खे अज वडो मुकाबला पहली मन जो थी है ऐं अहमद साहब के बुला शुरू किया ऐं शाहनाज साहब तव्हां जे हिकिड़े बहितरीन पहलवान जे लाइ मोल चुकियो आहे हिन ते दिलि रखो भली जोड़ी आहे तमामु वॾियूं महिरबानियूं सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी ख़ासि गुज़ारिश आहे मला पोईमल जो मुकाबलो जारी है मोइन खास के लिए सनाब अब्दुल मजीद खास के लिए दानियाल खास के लिए सनाब अब्दुल मजीद जे कने जानवरों याद 10 लाख रुपया करया भाई कराम साहब अगर ये बछड़ा होगा तो कितना करेगा 10 लाख करेगा या नहीं मेहरबानी राणा राणा साबर साहब राणा राजपूत पूरे सिंध में तमाम वॾी बहादुर क़ौम है पाकिस्तान में 9 नंबर क़ौम है जिनजो हिकिड़ो पाकिस्तान जे हिकिड़ो किरदार है जॾहिं पाकिस्तान इंडिया खां आज़ाद थियो त हुन में राणा जूं कुर्बानियूं आहिनि राणा राजपूत 9 नंबर हिकिड़ी क़ौम है जेका जिनजो वॾो हिकिड़ो किरदार आहे वॾी महिरबानी साबिर साहब पूरे सिंध में मीरपुर टंडवादा में हुसड़ी हैदराबाद सैदा अहिड़ा पहलवान गुलदस्तो अब्दुल मजीद साईं जी सदाई वाह गुलदस्ता वाह 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 हम हैदर 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 वाह लगातारी वाह गुलदस्ता वाह 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 लगातारी वजह तारी लगातारी अब्दुल मजीद साहब वाह साईं सखी सासे मुजाहिद मनोड़े बुधो नारो मौला जो है पहलवानी मौला अली शेर खुदा जी सभिनि खे गुज़ारिश आहे हिकिड़ो नारो ॿुधायो नाराए हैदरी मन कुंत मौला फहाज़ अली मौला साईं अब्दुल मजीद साहब मन कुंत मौला फहाज़ अली मौला जंहिंजो मौला अली उनजो मौला मौला चवंदा आहिनि अरबीअ में दोस्त खे जंहिं लाइ नबी साईं चए त अली मूं मंझा ऐं अली मंझा जंहिंजी अली सां दोस्ती तेरी मूं मोहम्मद सां दोस्ती जंहिंजो अली सां बुग़्ज़ तेजो मूं मोहम्मद सां बुग़्ज़ तई चई त ज़ाहिद तेरी नमाज को मेरा सलाम है ज़ाहिद तेरी नमाज को मेरा सलाम है बिना हुब अहल बैत के तेरी इज़्ज़त बंदगी हराम है रोज़ा नमाज ऐन इबादत है मगर जन्नत उसको मिलेगी जो तालिब हुसैन है पर चई तो ऐन तो है गैन नहीं दुखदार है सुख दी चैन नहीं वो पत्थर दिल इंसान है जिसके दिल में हुसैन नहीं सदाई मुसलमान नारो न तो मौला जो नहीं सभई नारो हिकु हिकिड़ो यको गॾिजी करे नारो न ख़बर पए त मंगे पीर जो मलागड़ो हले पियो नाराए हैदरी गुलदस्ते के नाम जो
दोस्तों ही गुलदस्तो ताई असां सभिनि जी इज़त आहे दोस्तों तव्हांखे हिन अहिड़ो सखी मर्द मुजाहिद मिलियो हक़ सच मां पहलान हुआ तमाम 10 रुपया 20 रुपया यार अफ़सोस आहे मां पहलान हुआ अञा काशरी उमेर शीदी इनाम ॾियो गुलदस्ते खे इनाम ॾियो गुलदस्ते खे इनाम ॾियो तमामु वॾियूं महिरबानियूं वाह वाह काशरी वाह वॾो एतिरो कद बुत न आहे पर पहलान सभ खां घणो आहे वॾियूं महिरबानियूं शाहजाल काशकली मोइन काशकली सलाम अब्दुल मजीद काशकली रहमतुल्लाह मेन माण्हू आहे हा चीफ आहे वाह पहलान वाह सख्त मुका गुलदस्ते के नाम ॾियो दोस्तों कराची वारा दोस्तों ही गुलदस्तो तव्हांजो आहे गुलदस्ते के नाम ॾियो वाह पहलान वसीम शिदी वाह पहलान वाह ख़बर वरी तव्हांजो नामो वाह वाह हण 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 ख़ुशि हण 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 हल हिकिड़ो नशीदी ॿोॾियो इनाम ॾियो मलर खे इनाम ॾियो महिरबानी करे दोस्तों परे परे पूरे सिंध खां चूंड पहलान आया महंगाई आहे पेट्रोल महांगो आहे मथां ईद जो भलाड़ा ॾींहं आहिनि ऐं मलनि जो रोज़ी रिज़्क ने ॻाल्हि ते आहे तव्हां सां असां ॿ अनाउंसर आहियूं उस्ताद बहिराम आहे असांजो हक़ आहे महिरबानी करे सभिनि जो क़दुरु कयो ऐं सलाम थो पेश कयां गुलाम नबी काशकली काज़ी अहमद जा महिमान आहे उन इनाम मोकिलिया 1000 रुपया पहलान हनीमल मामा जुमन बुरफत शाहना बुरफत अहमद खान बुरफत हान पौधा मोहम्मद जुमन बुरफत बाबा लाल गुलाम बिशिद जा हीरो मजा नहीं आने वाह रे वाह पाकिस्तान सिंध जे का जो कराची डिवीजन जो सदर उन सां मुलाक़ात उन सां जेके दोस्त महिमान आहिनि सभिनी कलाल शाहनवाज़ गुरबत साहब वाह जो ॾाढो ज़बरदस्त कच्ची फसाई पहलवान रोलान भी शीदी जबरदस्त माशाल्लाह माशाल्लाह क्या अब्दुल मजीद काशकली मंगो पीर मेलो मलावटी गई इंटरव्यू दे मतलब बोले दो वाह पहलवान वारे गुलाम नबी वाह सच्चा नबी जी दानत सब भली आहे मल जो भी नाम ॾियो त हुन जेका छिब रही आहे उन जो भी नाम ॾियो वारे गुलाम नबी वाह जे कन लॻी तारीफ़ हो जाए अगर दोस्त तारी वॾे महिरबानियूं ना काशकली वाह तमाम बेहतरीन जोड़ी वाह क्या बात है चल क्या बात है वाह काशकली अरे काशकली वाह बार काबू थियो लगे तारी वॾे तारी लगे तारी अरे काशकली वाह काशकली मां ई बेपारी ॻाल्हाईंदो चमड़ियो काशकली खुदा जो कलम जीअं न काशकली काबू करे हो वारे वाह बार वाह काशकली वारे वाह ही हर पहलवान जेको जहिड़ो पहलवान आहे अहिड़ो जहिड़ो कंदो इन मलाखड़ा टी जो एडमिन आहे वॾियूं महिरबानियूं अब्दुल मजीद साहब जो सभिनि दोस्त जो महिरबानियूं अचे पहलवान मुझे भी नाम अच्छी है मम्मा रमजान शानी है दोस्त हर जगह डालना दादा साईं जी सदाई रमजान शानी जी मेहरबानी ये इनाम मोकिलिया 500 रुपया ऐं तमामु थोरा हुआ मम्मा रमजान शानी साहिब जी वॾी महिरबानी ऐं उन खां पहिरीं गुलाम नबी पहलवान अब्दुल जब्बार वारे गुलदस्ता हुआ वेड़ो हेॾा पहलवान हेॾा ॻाल्हि ॿुधो पहलवान गुलदस्तो ऐं पहलवान दादलो शीदी
काजी इकराम काली वाकासर कारी साहब वडी बार कारी साहब ये देखे ये वाह वाह लगे ताली जो भजे सारा तो गड़ी गड़ी अच्छी तो कर दे सीधी मेहरबानी मोहम्मद रमजान शाह अली साहब जो ये पहली भी नाम वरी बियो चक्कर नाम है और तमाम थोड़ा का अदा शाह फुरसत जो फाइनल जो में नाम है वाह पहलवान वाह गुलदस्तो महबूब सरो वाह 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 गुलदस्ता वाह गुलदस्ता खास के लिए कौम जिंदाबाद खास के लिए जिंदाबाद मौला करे बड़ी जेल बचन हर काछे ऐ कारू झकारा जिए सिंध वाला जिए सिंध वाला की टोपी ऐसे धन्यवाद अब्दुल मजीद साहब जो सत बड़ा पहलवान इनाम खास के लिए मोहम्मद जमाल बरफत वाह खास के लिए पिस्टल खास के लिए एवढा मालदार खास के लिए पिस्टल खास के लिए हां निकले वो लगे यो होशुशी दे आता होशुशी दिवारी कताई वायना खास के लिए एकड़ो दा छने बार फांसे दियो बार बारिश वाह वाह ना अब्दुल मजीद साहब को मान खास के लिए जो एहसास है वाह हाण गाल बुधो सदाम जी हिमकनी बलत जी दाई पत्थर गाड़ना असांखे भला केतिरा छोकिरा खतरा खुदा के मनो यार असां में इंसान आहियूं पाला शेख मां पहलवान वारे शेख नेच रहंदी कैसी रहंदी ये धोखे जी दीवार यार सुधरे के सर के नरी नौसंदो केर मयार लगे तारी नौसा तमाम मेहरबानियों सभिनी मेहमान जो हाजी पठान हाजी पठान काश के बोला ताड़ी लगे दोसा ताड़ी हाजी पठान वो दाढ़ी भी नथा जायो पैसे वो खुदा के मजो माशूक सर रेंड करो ना जो खजो दे असानी इतनी ताड़ी जो बता दे कुनाए वाह जी सुञाण बासाने ने कोम ऐ तई न कराची शहर में रहो ताड़ी वजायो सिंधी भी गाना भाई तालियां बजाए मेहरबानी करे तालियां बजाए जो ताली बजाएगा अल्लाह करे रात को मदीने वाले साईं की ज़ियारत करेगा लगाओ ताली बजाओ ताली पैसा मगे पीर जो इलाइक़ो हिकिड़ो मशहूरु सखियुनि जो इलाइक़ो आहे महिरबानी करे सुभाणे जेको बि अचे उहो पैसा कमाला मां पहलवान काने रावा ऐं नवीद बलोच अनवर बलोच वाह पहलवान हुआ पहलवान दादरो शिदी बारे गुलदस्ता ये मुझे बोला शायद गुलदस्ते ने बिल रखो वाह वाह पहलवान हुआ बारे तादुला ना तादुला हर बार सही मुनासिब ना बारे तादुला हुआ इमरान साज वनी मेहरबानियों लगे बराबरी ताने सामू पहलवान वसीम मारे कानड़ावा मां कानड़ावा होशा इना तो यो शागिर्द वा कानड़ावा हां झटका असा कजे कभी न में असा जो लाउती लदो मरियो शिदी मरियो मुझा मौला शिदी केरा अल्लाह हल वरी रशीद अंदाज मोहब्बत का जनाजा जाना मोहब्बत का हाजी पठान गार खास करी अरे गुलदस्ता वाह गुलदस्ता दोस्तों असां हज़रत मंगे पीर रहमतुल्लाह अलैह से मौजूद आहियूं जो कि मलाख जी आखिरी मल आहे इंशाअल्लाह ता सुभाणे अनाउंस हजार रुपया आहे हाजी पठान खास के तरफा वाह पहलानो जेड़ी करनी तेड़ी भानी खड़ो पुरफत खड़ो मामा जो वाल पुरफत
अहमद खान फुर्सत शाहनाज फुर्सत दोस्तों मलागड़ो हरे साईं सखी सुल्तान मंगे पीर अहमदुल्लाह जो मलागड़ो अज पाजे फाइनल ताईं पहुतो इंशाल्लाह वरी सुभाणे वॾा मुक़ाबला थींदा मलागड़े जो हिन दरगाह जो सरवार साईं अब्दुल मजीद ख़ासकरी ऐं मलागड़ा टीम जो एडमिन नीरज सोलंकी सभिनी दोस्तनि जो वॾो महिरबानी वरी मला थींदा सुभाणे हाणे ॿुधो ख़ुदा नबी शीदी Since the time what you do,